बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो अताउल्ला शहर। दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे त मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते तव्हांखे मालूमाती वीडियोज़ ॾींदो आहियां। सो अॼु बि मां तव्हां लाइ हिकु अहम मालूमाती वीडियो खणी आयो आहियां। हीअ वीडियो लाज़मी तरह सां कंप्लीट ॾिसिजो, तव्हांजे लाइ तमामु घणो मालूमाती वीडियो आहे ऐं तमामु घणो अहम आहे। ख़ासि तौर ते जेकी आबादगार ॿार आहिनि, जेकी खातेदार ॿार आहिनि, जंहिंजा ज़मीन जा खाता आहिनि या जंहिंजा ज़मीन जा खाता जेके आहिनि उन्हनि सां के मसइला वग़ैरह आहिनि, उन्हनि जे बारे में हीअ वीडियो आहे। या तव्हांजो खातो जेको आहे सो फ़ौती खातो आहे, तव्हांजे वालिद जे नाले ते ठहियलु आहे या तव्हांजे ॾाॾे जे नाले ते ठहियलु आहे, या तव्हांजे ॻोठ जे कंहिं ॿिए माण्हू जेको गुज़ारियो आहे कंहिं वॾे जे नाले ते तव्हांजी ज़मीन जो को टुकड़ो पियल आहे, त उन्हनि जो खाता जेके आहिनि उन्हनि जे बारे में हिन वीडियो में मां तव्हांखे कंप्लीट इंफॉर्मेशन ॾींदुसि त हाणे जेको आहे नए दौर लाइ छा थियणु वञे पियो। ऐं खाता जेके आहिनि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 1985 ईस्वी में 1985 ईस्वी तक़रीबन अप्रैल महीने में सतूं अलफ़ खातो जेको आहे सो ठाहियो वियो हुयो। जॾहिं त सतूं अलफ़ खातो जेको आहे सो तक़रीबन हर 30 साल खां पोइ हिननि खे ठाहिणो हूंदो आहे, जेको 3 साल खां पोइ न ठही सघियो। हाणे हुनखे तक़रीबन 40-41 साल थी गुज़रिया आहिनि ऐं गवर्नमेंट जेका आहे हिन वक़्तु सुजाॻ थी आहे ऐं इहे खाता जेके आहिनि वरी नए सिरे ठाहिया पिया वञनि। अहिड़ो हुकुम खैरपुर ज़िले जे DC पिणु जारी कयो आहे, जेको पिणु सोशल मीडिया ते हले पियो, जंहिंमें DC साहब ही फरमायो आहे त तव्हां पंहिंजा खाता जेके आहिनि से अपडेट करायो। इन लाइ जेके तव्हांजे खाते में खातो तव्हांजो कंप्लीट थियल बि आहे, पर उनजे अंदरि CNIC नंबर तव्हांजो मौजूदु न आहे, त उहो बि CNIC नंबर तव्हांखे उन में एंटर कराइणो आहे, छो जो खाता जेके आहिनि हिन वक़्तु कंप्यूटराइज़ थियण वञनि पिया। तव्हां ॿुधाईंदो आहियां त तक़रीबन खाता जेके आहिनि कंप्यूटराइज़ थियल आहिनि, पर उन्हनि में कुझु शयूं जेके मिसिंग आहिनि, त उन्हनि खे कंप्लीट करण लाइ हीउ कमु कयो पियो वञे। सो जेकॾहिं तव्हांजो खातो पुराणो आहे, कंहिं वॾे जे नाले ते आहे, फ़ौती खातो आहे, या तव्हांजे खाते में CNIC नंबर मिसिंग आहे, त तव्हां पंहिंजे हद जे मुख़्तियारकार ऑफिस में वञो ऐं उते मालूमात वठो। ऐं मालूमात वठण खां पोइ तव्हां पंहिंजी पूरी इंफॉर्मेशन जेका आहे त रिकॉर्ड हुजे उहा बया कयो, जंहिंखां पोइ सभिनि जा खाता जेके आहिनि छंड छाण करण खां पोइ अपडेट कया वेंदा ऐं नए सिरे उन्हनि खे तयारु कयो वेंदो। सो तव्हां सभिनी खातेदारनि खे इहे हिकु इंफॉर्मेशन शेयर कजे थी तव्हां सां, त तव्हां पंहिंजे खाते जे बारे में मुकमल मालूमात पंहिंजे मुख़्तियारकार ऑफिस मां वठो ऐं उनखे वञी करे तव्हां अपडेट करायो, जेकॾहिं तव्हांजे खाते में कंहिं बि क़िस्म जी रिक्वायरमेंट घुर्बल हुजे त। उमेद थी कजे तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो, पंहिंजी राय कमेंट बॉक्स में ज़रूरु ॾींदा।